अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 11 फरवरी ऐं टाइम थियो आहे 11 ऐं हमेशह वांगुरु 11 बजे मां पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा कंदी आहियां। सो कम वारी माई हली वई, थां वग़ैरह धोई वई, सफ़ाई करे वई ऐं हाणे मुंहिंजो कमु आहे। ऐं सुबुह सवेर सां इहे गिहु ठाहे छॾियो, थधो थींदो त बरनी में लाहींदमि, बल्कि थी वियो ऑलमोस्ट। खीर वारो जेको अॼु जो खीर आहे इहो ॾेई वियो, इहो रखिणो आहे कढ़ण जे लाइ। ऐं इहे 2-3 ॾींहंनि जो जमा थियल खीरो जेको थोरो थोरो रोज़ु बचंदो आहे, त इनखे हाणे गरम कंदमि, मलाई कढी हिन प्याले में विझंदमि ऐं हिन प्याले में ॼमाईंदमि ॾही। सो इहो मुंहिंजो कमनि जो सिलसिलो जारी रहंदो हाणे। ऐं उनखां पोइ इहे सभु कमु ख़तमु करण खां पोइ मां वेंदमि कुझु देरि सिलाई करणु। 11:30 थिया आहिनि ऐं मां सॼा खीर वीर काढ़े ॾही ॼमाए सभु कमु करे ऐं सिलाई कोन कई। अॼु मां सुराण खे चयो त थोरो जल्दी अचे न स्कूल मां, त उहा अची वई आहे। सो असां ॿई ॼणियूं हाणे वञूं था थर्सडे बाज़ारि, कुझु चैरिटी जो सामान वठिणो आहे ऐं पोइ ज़ाहिर आहे वञूं था त पंहिंजे लाइ कुझु सब्जी फ्रूट वग़ैरह ज़रूरु असां वठंदासीं। सो अॻियां हलूं त ॾिसूं था तव्हां सां छा छा थो शेयर करे सघिजे। इंशाल्लाह उहो ज़रूरु कुझु न कुझु रिकॉर्ड कंदमि ऐं शेयर कंदमि। ख़रीदारी करे वरितीसीं बाज़ार में। मां वीडियो बिल्कुलु न भरी छो त सामान इलाही हो त मूंखे मुश्किल पई थिए। ऐं हाणे असां वञूं था घर वापसि। वापसि ऐं सामान हिते ईअं ई पियो आहे, साह पटींदासीं, थोरो कुझु खाऊं पीऊं। देॻिड़ियुनि जो ई सेट वरितो, थाल, फ्राइंग पैन, सॉस पैन ऐं हिकिड़ो प्लास्टिक जो डिनर सेट वरितो। ऐं कुझु फ्रूट आहिनि, सब्जियूं आहिनि, इहे पंहिंजे लाइ वरितासीं। कुझु फ्रेम्स वरितमि, हिकिड़ो मैगज़ीन मिलियो ॾाढो सुठो क्विल्टिंग जो, ऐं उहे तव्हांखे पोइ मां ॾेखारियां थी शयूं। सो फ़िलहालु कबी पेट पूॼा, उनखां पोइ तव्हां सां वरी शॉपिंग शेयर कबी। घर जे लाइ वरितियूंसीं स्ट्रॉबेरीज़, जेके सुराण कटे थी, धोईंदी, साफ़ु करे रखंदी। ऐं ॿेर आहिनि, ज़ैतून आहिनि, ऑरेंजिस आहिनि। भाॼीअ में टमाटा, गजरूं, धाणा, फूदनो ऐं गोगड़ो सिंधी माई जे लाइ, ऐं थूम साई। उनखां सवाइ अॼु मां बिह बि हितां वरिता आहिनि, न त मां इंतज़ारु कंदी रहंदी आहियां त मुंहिंजी भेण बिह मोकिले या कोई अचे त खणी अचे ॻोठ मां। सो हे हिकिड़े सिंधी छोकिरे जो स्टॉल हो ऐं ॾाढा सुठा बिह अथसि, मिटी बि घटि लॻियल हुई हिननि ते, त मूंखे ॾाढो मज़ो आयो, इहे मां वठी आई आहियां। ऐं उनखां अलावा ॿियो छा छा वरितो उहो तव्हांखे ॾेखारियां। हीअ जेके आहिनि न सेकेंड हैंड टॉयज़ में, हीअ हिकिड़ी थैली मूंखे नज़र आई हलंदे, इन में इलाही सारा बीड्स आहिनि, त इहे मां वरिता आहिनि। ऐं इन्हनि मां कुझु त जेके आहिनि मुंहिंजा यूज़ थी वेंदा, छो त उन में सुराख आहिनि, किन में सुराख न आहिनि। इन्हनि जो अलाए छा कंदमि मूंखे ख़बर न आहे, बसि मां वठी आई आहियां, मूंखे वणनि पिया। बॉटल्स ही 4 वरितियूं आहिनि ऐं प्लस हीअ सिल्वर लेस वरितमि, जेको इहो वॻो सिबंदमि हाणे, उनजे रए ते ऐं शर्ट ते इहो हणंदमि मां, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा मुंहिंजे दिलि पसंदि कबाड़े में मूंखे मिलियो हे हिकिड़ो फ्रेम, प्लास्टिक जो आहे पर ॾाढो प्यारो आहे। जीअं त मूंखे आउल वणंदा आहिनि, सो हिन में कोई हादिया या राजिया जो फ़ोटो विझंदमि। ऐं आउल वारो जेको प्लांटर हो नंढिड़ो सुगंध ॾिनो मूंखे, उहो बि आहे। ऐं हिकिड़ा फ्रेम ही वरितमि, ही पुराणा आहिनि, पर हिन जो मां सिर्फ़ु इहो चेक कयमि त शीशो सुठो हुजे, फ्रेम सुठो हुजे, सॼो भॻल न हुजे। ही बि सेकेंड हैंड मां ई वरिता ऐं हिननि खे मां पाण ई पेंट कंदमि। मूंखे हिन जे कलर सां कोई फ़र्क़ु नथो पए ऐं हिननि जे स्क्रैचिस सां। इहो आहे। ऐं ॿियो ॿियो वरितमि मैगज़ीन, बसि दिलि पई चए, छो त इलाही अरसो थी वियो आहे त अहिड़े क़िस्म जा मैगज़ीन्स हाणे इन वीकली मार्केट्स में अचणु बंदि थी विया आहिनि। त अॼु जो मूंखे नज़र आयो, अच्छा खोलण बि न पियो ॾे, नई भाॼी खोले नहीं, हे ईअं पैक जो पैक थियल ॿाहिरां आयल आहे, ठीकु आहे। ट्रांसफॉर्मिंग फैब्रिक, मूंखे लॻो हे मुंहिंजे इंट्रस्ट जो आहे, सो हाणे हिनखे खोलींदमि, ॾिसंदमि त हिन जे अंदरि छा आहे। पूरो जेको आहे न हे फैब्रिक आर्ट ते आहे, हिन मां तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो कपिड़े खे कीअं कीअं यूज़ करे थो सघिजे, कीअं कीअं ठाहे थो सघिजे। डिफरेंट पैटर्न्स आहिनि, डिफरेंट टेक्निक्स आहिनि। ऐं हिन मां ठाहींदमि त अलाए छा मूंखे न आहे ख़बर, पर मां ॾिसी ख़ुशि ॾाढी थींदमि, हिनखे पढ़ंदमि, सिखंदमि, इंजॉय कंदमि
ऐं पोइ ॾिठो वेंदो अगरि कॾहिं कुझु मां ठाहियूं बि त। सो इहो ॾाढो मज़े जो आहे, केॾो ज़बरदस्तु आहे ॾिसो, ग्लिटर बीड्स ऐं क़िस्म क़िस्म हिन में शयूं जेके यूज़ थियल आहिनि, ॾाढो मज़ो थो अचे मूंखे हिनखे ॾिसंदे। ऐं हीअ ॾिसो, हीअ लेस आहे, ज़बरदस्तु। ठीकु आहे, सो हाणे इनखे कयूं था हिते बंदि, हिकु थियो आहे, अज़ान बि अचे थी। सो अॻियां हलंदासीं, कमकार खे वधाईंदासीं। टे पहिरीं जी अज़ान अची वई आहे, ऐं उन अज़ान खां पहिरियों मां हीअ शमीज़ बि सिबी पूरो कयो, ऐं उनखां अलावा हीअ रओ बि ठाहियो, रए खे अरबी हैम, ऐं हीअ लेस ऐं तम जेका सिल्वर ऐं ब्लैक आहे, छो त जेको शर्ट ते प्रिंट आहे उहो सिल्वर ग्रे आहे, त मूंखे लॻो त हे हिन सां सूट कंदो परे खां। सो इहो थियो, हाणे मां पढ़ंदमि निमाज़। सांझे जी बांग मिलण वारी आहे, त उनखां पहिरियों मां हीअ दाल रखी आहे, हीअ साबित मसूर महरी जी सॼी दाल, इहा पचाईंदमि। हीअ अलॻि सां भाॼी ठाहींदमि, गोभी साई थूम वठी आई आहियां, त असां सियारे में गोभीअ में गोगड़ुनि में साई थूम ज़रूरु विझंदा आहियूं, त हिकिड़ी भाॼी ठाहींदमि, हिकिड़ी दाल ठाहींदमि। त इहो आहे असांजो डिनर। ऐं सुराणे हिते बसर कटे रखिया आहिनि बोड़ लाइ, गोभीअ जे लाइ टमाटर कटे फ्रिज में रखिया अथई। इहो असांजो ठहंदो डिनर। निमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं तव्हां सां थोरी कचहरी गपशप करे ऐं पोइ वेंदमि, वञी मानी ठाहींदमि फाइनली। दाल बॉइल करण लाइ रखी हुई, बसर बि जेको आहे दाग करण लाइ हल्की बाहि ते छॾे आई आहियां, छो त दाग जेको आहे इलाही टाइम वठंदो आहे। ऐं अॼु जी शॉपिंग त असां शेयर कयमि, उन में मां डिनर सेट ऐं थांव जेके ॿिया वरिता आहिनि उहे खोलिया कोन, उहे तव्हांखे खोले करे न ॾेखारिया, छो त पोइ सभु शयूं जमा थियनि त वरी मां उन्हनि जी हिकिड़ी अलॻि सां वीडियो ठाहींदमि। लाज़मी मूंखे उहा ठाहिणी पवंदी, जीअं ख़बर पइजी सघे ऐं रिकॉर्ड ते रहे, त कंहिं कंहिं जेको जेको मोकिलियो, जंहिं जंहिं कुझु ॾिनो आहे, त उहो मां उन में शामिलु कयो आहे। ऐं मूंखे पाण खे बि यादि रहंदो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, त केतिरो कयोसीं, छा करे सघियासीं, कोशिशि कईसीं बहरहाल। त इहो 2-3 ॾींहंनि में इनखे बि जेको आहे वाइंड अप करिणो आहे, वेट कंदमि जेसि ताईं कुझु माण्हुनि जे तरफ़ां सामान अचे। बाक़ी सभु ज़िंदगी रवां आहे, जीअं रूटीन में गुज़रे थी, अलाह जो शुक्र आहे, करम आहे। ऐं अॼु थोरी घणी सिलाई बि थी वई, शर्ट सुभाणे सिबंदमि इंशाअल्लाह। ऐं सुभाणे जुमो आहे, फ्राइडे लाइव सेशन, अलाह चाहियो त ज़रूरु थींदो। इंटरनेट थोरी थोरी बेईमानी कंदो आहे उन में, उनजो ख़ैरु आहे, उहो त हाणे हलंदो रहंदो आहे, उनजो उन में असांजो कंहिंजो वस बि न आहे कुझु करण जो न। सो सोचां थी त कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कजनि, कुझु दरगुज़र जूं, कुझु बर्दाश्त जूं, कुझु सब्र जूं। ज़िंदगी ॾिठो वञे त पंहिंजी सॼी ख़ूबसूरतीअ सां गॾु गॾु ॾाढी ॾुखी बि आहे। माण्हुनि खे बर्दाश्त करणु, उन्हनि जा रवैया सहणु, उन्हनि खे वरी दरगुज़र करणु, वरी उन्हनि सां मिठो थी ॻाल्हाइणु, ॾाढो ॾुखियो कमु आहे, ॾाढो ॾुखियो आहे, पर करिणो आहे, छो त इन खां बग़ैर को चारो न आहे न। अगरि असां बदिले में विढ़ूं, जहिड़ा कयूं, या असां बि उअं ई कयूं जीअं कोई असां सां करे थो वञे, त पोइ त मामिलो ख़राबु थी वेंदो, माहौल ख़राबु थींदो, हालात ख़राबु थींदा, चाहे उहो तव्हांजो घरु हुजे, चाहे तव्हांजी जॉब हुजे, या किथे बि हुजे। त दरगुज़र ऐं बर्दाश्त खां सवाइ कमु न थींदो आहे। ऐं पोइ मूं इहो ॾिठो आहे ज़िंदगी में चेंज, त असांजे सब्र ऐं बर्दाश्त सां पोइ असांखे जेके टीज़ करण वारा आहिनि, तंग करण वारा आहिनि, उहे आख़िर फाइनली ढरा थी वेंदा आहिनि, उहे मुड़ी वेंदा आहिनि कंहिं हद ताईं, उन्हनि में चेंज ईंदो आहे। त इंसानु पंहिंजे सब्र सां बदिलाए सघे थो। ऐं ॿियो ॾिसो त जेकॾहिं सालनि जा साल कंहिं पथर ते बि पाणी जो फुड़ो फुड़ो थी टपकंदो रहे, त फाइनली उन पथर में उहो चुघ, सुराख या कुझु खॾो ज़रूरु पइजी वेंदो आहे, पोइ उन में अरसो लॻंदो आहे, पर नामुमकिन न हूंदो आहे न। त ईअं असांजा रवैया बि माण्हुनि खे मटाए सघनि था, बसि थोरी बर्दाश्त, थोरो दरगुज़र, थोरो सब्र ज़िंदगीअ में ॾाढो ज़रूरी आहे। ऐं पंहिंजे रिश्तनि खे मज़बूत रखण लाइ बि ज़रूरी आहे। पंहिंजे ॿाहिरी दुनिया में, घर खां ॿाहिरि जी जेका असांजी दुनिया आहे, उथण वेहण आहे, तालुकात आहिनि, उन्हनि खे बि बहितर रखण जे लाइ ज़रूरी आहे। सो जेकॾहिं हर कंहिं सां हर कंहिं जहिड़ो थी बीही रहिबो, त पोइ त कमु कोन हलंदो, पोइ ॾाढो मुश्किल आहे। सो इन खां अलावा इलाही ॾींहंनि खां कोई क्राफ्ट, कोई दिलि ख़ुशि न कई अथमि पंहिंजी। ठीकु आहे, सिलाई करे बि मज़ो थो अचे, ऐं मां चवंदी आहियां त सिलाई मशीन मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे, ऐं सच में आहे, मूंखे ॾाढी प्यारी आहे। मां नंढी हूंदी हुअमि जॾहिं असां सभु भाउर भेनर ॻोठ में गॾु रहंदा हुआसीं, पोइ उन ज़माने में खट ते वेही सिलाई कंदी हुअमि, त कॾहिं अगरि को मुंहिंजो भाउ अची लेटी पियो ऐं हुन पेर ढिघा करे मशीन ते पेर रखियो, त बसि मूंखे हिकिड़ी बाहि लॻी वेंदी, मशीन ते छो पेर रखी, मशीन ते लत छो रखी।
ऐं पोइ मां उन्हनि सां विड़ी पवंदी हुअमि या दड़का ॾींदी हुअमि या मां उन्हनि जा पेर पटे करे परे कंदी हुअमि त मशीन ते पेर न रखो। अलाए छो नंढड़े हूंदे खां मां सम्झां थी मां 7th या 8th क्लास खां मशीन ते सिलाई शुरू कई। अलाए छा बि उन ज़माने में कचा पका जेके बि सिबंदी हुयसि नंढियुनि भेणनि जा कपिड़ा उन्हनि ते तजुर्बा कयमि त उन ज़माने खां वठी मूंखे मशीन सां मोहबत आहे। न त उन 7th क्लास खां पहिरियों हथ सां सुई धागे सां गुॾियुनि जा कपिड़ा सिबंदी हुअमि ऐं ख़ूब खेॾियमि गुॾियुनि सां, हद खां वधीक खेॾियोसीं। ऐं गुॾियुनि जी जेका रांदि आहे न उहा असांजी ज़िंदगीअ में छोकिरियुनि जी ज़िंदगीअ में वॾो चेंज आणींदी हुई उन ज़माने में। हाणे त छोकिरियूं गुॾियुनि सां खेॾनि ई कोन थियूं। हाणे हिकिड़ी बदफ़ाली बारबी डॉल हूंदी आहे सभिनी खे, मां त हुनखे बदफ़ाली चवंदमि छो त उन में असांजे सिंधी गुॾियुनि वारो अफ़ाली कोन्हे। असांजूं गुॾियूं कुर्बाइतियूं हूंदियूं हुयूं, हिक ॿिए जे घर ईंदियूं वेंदियूं हुयूं, मिलण जुलण वारियूं हूंदियूं हुयूं ऐं तमीज़ वारियूं हूंदियूं। असां जहिड़ी ड्रेसिंग कंदियूं जहिड़ियूं असां कंदा हुआसीं त बारबी डॉल जो उन सां को मुक़ाबिलो न आहे। त मां सम्झां थी बारबी डॉल जेका आहे ॿार खे छोकिरियुनि खे लर्निंग में काई हेल्प नथी करे सघे। इहो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे कि कंहिंखे बि मूंसां इख़्तिलाफ़ु थी सघे थो, पर असां जिन गुॾियुनि सां खेॾंदा हुआसीं चाहे उहे असां हथ सां ठाहींदा हुआसीं पाण कपिड़े जूं या असांखे वॾियूं ठाहे ॾींदियूं हुयूं त असांखे उन्हनि मां ॾाढो सिखण लाइ मिलंदो हुओ। ऐं उन्हनि गुॾियुनि सां असां ईअं खेॾंदा हुआसीं जेको असां घर में थींदे ॾिसंदा हुआसीं। मिलण जुलण वञिबो आहे ऐं हिक ॿिए ॾे अचिबो वञिबो आहे, कुझु पचाईंदा आहियूं त हिक ॿिए ॾे मोकिलींदा आहियूं, शादियूं कराईंदा आहियूं, पोइ दावतूं ॾियणु वेंदा आहियूं, पोइ सॾु ॾियणु वेंदा आहियूं। ऐं एॾी त हिकिड़ी नंढड़ी ख़ूबसूरत दुनिया ई जंहिं असांखे वॾे हूंदे जे लाइ ट्रेंड करे छॾियो। पर हाणे त ट्रेंड्स ई चेंज थी विया आहिनि, उहे आहिनि ई कोन रिवाज, उहे तरीक़ा, उहे अंदाज़। सो अॼुकल्ह जा ॿार अलाह उन्हनि खे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। सो बहरहाल इहे रांदियूं जेके असांजे ज़माने में हूंदियूं उहे ॾाढियूं हेल्पफुल हूंदियूं असांजे लाइ। वॾी तमीज़, अदब, आदाब, सलीक़ो, घर हलाइण जो तरीक़ो, ढंग, मुआशिरे में उथण वेहण जो ढंग असां उन उमिरि मां सिखंदा हुआसीं, उन गुॾियुनि जी रांदि मां। त जीअं असां वॾनि खे कंदे ॾिसंदा हुआसीं उहा असांजी प्रैक्टिस थींदी हूंदी हुई ॼण हिकिड़ी तरह सां। सो हिकिड़ी वंडरफुल हिकिड़ी दुनिया हुई, हैरत अंगेज़, जंहिंमें असां जीअं चाहींदासीं उअं ई कंदासीं, जीअं चाहींदासीं उन दुनिया में असां रहंदासीं। सो बहरहाल त ज़िंदगी इहा ई आहे, इंसानु वॾो थींदो आहे, तब्दीली ईंदी वेंदी आहे। चवण लाइ त घणो कुझु आहे, ॻाल्हाईंदमि त पोइ वरी पोइ माठ न कंदी आहियां, तंहिंजे करे अॼु माठ था कयूं। ठीकु आहे न, मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अलाह चाहे त सुभाणे वारे लाइव सेशन में मुलाक़ात थींदी तव्हां सां। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाही।